यार कमदार हो ना तुम तो मुझे इन दर ते लगी आए हुई यार सच न पुछी ते इन रूडे की दिल बाग बाहर थी हुई बाग बाहर हाणे हुकुम कर कीअं पंज थी वई रुंडा घेटी पंद सांद मां तोखे कुछ हवाल ॾेई चुको आहे पर तो चए तो पूरा हवाल अची घर पे सो इन करे पंध पियो आहे हाणे तव्हांजी छोकिरी जो रिश्तो मूंखे शामिर लाइ घुरिजे उन्हीं लाइ आयो आहे यार यार मुझे खुशी है तेरी गाल कि ये कुछ यार ताजे घर में मुझे कार पहुंची वजह मुझे वो छा खपे पूरे मतलब तो मां हाँ समझा बाबा मुझे तरफ का अरहाना ये समझ माना हाँ समझ अरे मुझे माई ये दिल में छाए यह यानी हिस्ट्री तो हिन खां पुछूं अॼु हाणे तुंहिंजी मर्ज़ी छा आहे हा या न तूं पंहिंजी राह खां आगाह कर त पोइ ॻाल्हि खे खणी अॻिते वधायूं अदा मूंखे इनकार कोन्हे को पर हिकिड़ो अर्ज़ु कंदसि जी अदी ॻाल्हि कर अबा मूंखे पंहिंजी धीअ जो एवज़ो खपे मुंहिंजो पुटु बि गुलशहर वेठो आहे न ज़ाहिर आहे हुनखे परणाइणो आहे तूं पंहिंजी भेण जो संग मुंहिंजो पुटु गुलशहर जे लाइ ॾे वाह 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 अमरदास मुझे दिल जी गाल करे छनी वाह गाल बुधो हिकड़े हथ सां ॾियो हिकड़े हथ सां वठो अदी बदे ॾियण खां त मां बि इनकार कोन कयां हा तव्हांखे मजबूरी आहे तव्हांखे बि सम्झणु घुरिजे त मुंहिंजी भेण नंढे इलाक़ऊं असांजे सौट जे नाले थियल आहे हाणे तव्हां ई ॿुधायो इहा तव्हांखे मां कीअं ॾियां अदी मसइलो इहो आहे त जेकॾहिं हाणे उन रिश्ते खां मां जवाबु थो ॾियां त असां मिट माइट पंहिंजे खाइण पीअण खां बि वेंदासीं थींदी फशरी हरू भरू बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां गुलशहर जो रिश्तो किथां बि कयो जिथां तव्हांजी दिलि चवे उन में जेको ख़र्चु आयो उहो मां भरींदुसि ॾींदुसि यकीन कयो 10 लखनि ताईं मां ॾियण लाइ तयारु आहियां बस बाबा हाणे इहो थी वियो डन तुंहिंजो ये शर्त असांखे मंज़ूर आहे बस न बसि पोइ ठीकु आहे इहा ॻाल्हि थी पकी ॾींहं ॿिनि में असां मंगणो करे ईंदासीं अदा शादी लाइ तकड़ि न कजो जीअं त असां फ़सुलु खणूं पोइ शादी कराईंदासीं चङो तव्हां बि फ़सुलु खणो मां बि फ़सुलु खणां पोइ कंदासीं शादमाना जेकॾहिं इन में तव्हांखे कुझु ज़रूरत पई त मां तव्हांजी हर मुमकिन मदद कंदुसि बसि ॿी ॻाल्हि के सवाल मूंखे इहा ख़बर आहे त तो पंहिंजे भाउ जो मंगणो वॾे धूम ऐं धाम सां करायो पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तव्हां ॿिन्ही जे विच में पोइ अहिड़ा कहिड़ा इख़्तिलाफ़ पैदा थिया जो तूं पंहिंजे भाउ जी शादी न कराए सघे सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो